जी दोस्तों, भलीकार प्रोफेसर रुस्तम ख़ासकेली साहब सां ख़ासि तौर ते सिंधु लिखत जे हवाले सां ॾाढी दिलचस्प गुफ़्तगू पई थिए। संदन चवण, संदन तहक़ीक़ आहे त हिक हिक निशानी में केतिरा ई लफ़्ज़ मौजूदु आहिनि ऐं असांजूं मुंहिंजे ख़्याल में हूअं त घणियूं निशानियूं आहिनि, पर 450 खनि निशानियूं आहिनि जिन ते घणो कमु थियो आहे। हा बिल्कुलु। हाणे इन तरफ़ पाण ईंदासीं त जेके अहम निशानियूं आहिनि, कुझु त ज़िक्र थी चुको। अच्छा, मुंहनि जे दड़े मां निकितल ढगे वारी निशानी बि आहे, उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? सया ढगे जूं जेके मोहरूं उन ते त काफ़ी ढगे जी शिकिल बि आहे, पर हिकिड़ी जेका कमाइती माना मोहर आहे उहा आहे 27 नंबर बि उन मुंहं जे दड़े मां 27 नंबर। हा 27 नंबर मोहर ज़ेबो बलसील चइबो आहे उनखे, ज़ेबो बलसील। अच्छा, ज़ेबो बलसील जेकी आहे उहा। अच्छा, इहो ज़ेबो बलसील इन जो नालो कंहिं ॾिनो? इहो वरी ओॾी महिल जेके हुननि आर्कियोलॉजी जा माहिर जीअं खोटराई थी त उहो पंहिंजूं निशानियूं ऐं हुननि जा इहे साइन ॾींदा विया त बाबा हिनखे हेठां नंबर ॾियूं ऐं हीअ हुनजो जेको आहे सो निशानी सुञाणप जी निशानी ठीकु। हाणे इहा जेकी मोहर आहे सा असांजी भई मशहूरु मोहर आहे ऐं असांजे दर्सी किताबनि ते बि लॻल हूंदी आहे, काफ़ी अरसे खां उहा लॻल। हाणे उनखे जेको आहे मूं डीकोड कयो आहे, उनखे डिसाइफर कयो आहे। हाणे उन में जेको लफ़्ज़ हिन पहिरियों त आहे अवा। हाणे अवा जेको आहे उहो उनजो हींअर नालो मटाए करे, आर्कियोलॉजिकल साइट आहे ईरान में, उनजो हींअर नालो मटाए करे रखियो अथनि बोरसीपा। हा बोरसीपा। अच्छा, ॿियो नालो जेको अथसि आर्कियोलॉजिकल साइट जो उहो बि मिडल ईस्ट में। हाणे उहो जेको आहे उहो आहे शुश। हा, उनखे वरी जेको आहे ओरिजिनल जेको मोहर में लिखियलु आहे उहो सुस आहे ऐं उनजो नालो जेको हींअर सॾनि था उहो था। इहो बि ईरान में? हा, इहो इराक में। हा, इराक ऐं ईरान ॿिन्ही में, मतिलबु इहो आहे। उनखां पोइ ॿी जेकी आहे सा आहे रब्बा नालो, उन ई मोहर में रब्बा। हाणे जेको रब्बा नालो आहे त उहो हींअर जेको ओमान आहे न, त उहो रब्बा उते आर्कियोलॉजिकल साइट आहे ऐं उहो बि नदीअ ते आहे ऐं उहो उन ते उते। सही। उनखां पोइ आहे ॿियो जेको आहे बेजा लफ़्ज़ आहे। हाणे उनखे बजाज बि चवनि था ऐं बेजा बि चवनि था। उहो वरी सूडान ऐं मिस्र जे विच ते जेको हिसो आहे, नदी आहे, उहा आर्कियोलॉजिकल साइट उते आहे। वाह। हाणे वरी ॿियो जेको लफ़्ज़ आहे इन साॻी मोहर में जेको आहे थासोस वरी जेको आहे उहो आइजियन जेको आहे आइसलैंड आहे, त उन आइसलैंड में जेको थासोस लफ़्ज़ आहे। हाणे जेकर थासोस लफ़्ज़ ते असां थोरो अॻिते वेंदासीं गहराई में त थासोस पुट आहे फोनेशन जो। अच्छा, हिंदू ॾंद कथा में तारीख़ी तौर ते फोनेशन जो आहे। ऐं फोनेशन जेको उहो आहे त भई उहो लिबनान जो जेको हो सो कंहिं दौर में अच्छा हा हुक्मरान हो ऐं उहो फोनेशन उहो फोनेशन जेको पंहिंजे पुट जो नालो हुयुसि थासोस, उन आइसलैंड ते नालो उन पंहिंजे पुट जो। अच्छा, उहो उनजे बादशाह जे पुट जो नालो उन ॿेट ते रखियलु आहे। अच्छा, उनजी ॿी धीअ जेकी उनजो नालो हो यूरोपा जंहिं ते यूरोप आहे। इहो यूरोप आहे, बिल्कुलु। इहा यूरोप आहे त उहा धीअ उनजी। अच्छा, हाणे थासोस जेको आहे त उहो थासोस जेको हो सो भई हिकिड़ो ईअं चइजे त मालामाल हो। वाह। उन में सोन जूं खावणियूं आहिनि, चांदी जूं खाणियूं आहिनि, आला क़िस्म जो जेको आहे सो संगे मरमर आहे ऐं तिंबर जो उते वॾो काठ आहे। ऐं इहो जेको मुंहिंजे ख़्याल में हो त इहो असांजे जेके हितां जा वापारी हुआ त इहे उते सेटल्ड हुआ ऐं उहे पंहिंजा ॿेड़ा भरे ईंदा हुआ हिननि जा सोन वोन जा, हिते अची उहो साफ़ु थींदो मुंहं जे दड़े में ऐं पोइ वरी जेको हो सो। अच्छा, उन दौर में मुंहनि जे दड़े में माना तव्हांजो चवणु इहो आहे त मुंहनि जे दड़े में सोन खे साफ़ु करण जो ॼण त कारखाना हुआ। हा। ऐं उहे थासोस खां माण्हू ईंदा हुआ। माण्हू खणी ईंदा। ज़बरदस्त। ऐं उनखां पोइ वरी जेको राह हो
हाणे राह जेको आहे सो भला मिस्र जो जेको आहे गार्ड थो था, हाणे गार्ड थो था, हाणे इन ते थोरो थोरी ॻाल्हि हिकिड़ो आहे सन गार्ड, सही हिंदू जंहिंखे भई सन गार्ड था चवनि, हाणे हो बि सन गार्ड आहे, वाह ॿई सन सूरज गार्ड देवता ॿई सन गार्ड आहिनि, ॿई देवता आहिनि। हाणे हिकिड़ो देवता हो या वरी ॿई अलॻि अलॻि हा। वाह हा हाणे जेकॾहिं भई हिंदुनि जो सन गार्ड अलॻि आहे, मिस्र जो सन गार्ड अलॻि आहे, त भई ॿ सिज कीअं थींदा? ज़ाहिर आहे बस गार्ड जेको हिकिड़ो न थींदा। हूंदो, सिज हिकु आहे। हा त मूं वरी जेको मोहरुनि में पढ़ियो आहे त थोथ नालो बि आहे, थोथ नालो बि आहे मौजूदु असांजे मोहरुनि में, जेका मोहर अथव हूअ पीपल ट्री, पीपल ट्री जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त उन में गार्ड थोथ जो नालो बि आहे। अच्छा इहो सॼो बि उन ॾांद वारी जेका निशानी आहे उन अच्छा ॾांद वारी जेका पंहिंजी निशानी आहे, जी जी माना ॾांद वारी निशानी त असांजो हिकिड़ो वॾो हिसो आहे, तारीख़ी हिसो आहे। सही ऐं इन मां इहा थी मिले त भई उन दौर में इहा जेका मोहर लिखी वई त इहो वापारनि जे माना वापारनि खे ॿुधायो वियो त बाबा हिते बि गोदी अथई, हिते बि गोदी अथई, हिते बि गोदी अथई, हिते बि गोदी, माना मार्केट प्लेस जेके हुयूं जायूं त बाबा हिते बि आहे माना हिते बि जेके आहे। सिंधू दरिया जे ज़रिए वापारी वेंदा हुते, त उन दौर में निशानदगी थियल हुई इन मोहर में। इहो 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 को कुतुब नुमा टाइप हिकिड़ो ईअं सम्झो महा निशानी त न जंहिंमें सॼो कुझु हुन में ॿुधायो वियो आहे, नक्शो आहे हिकिड़े क़िस्म बिल्कुलु जो। नक्शो आहे असांजी तमामु हिकिड़ी क़ीमती मोहर आहे ऐं इन जी थोरी हिफ़ाज़त थियणु खपे। ऐं इनखे भई मूंखां जहिड़े पढ़ाइण जो बि हूंदो त मां पढ़ी बि ॾेखारींदुसि त भई असां बिराहिमी जी मदद सां प्लस पंहिंजी मदद सां उहे सभई लफ़्ज़ मां पढ़ी करे ॾेखारियां। मूं वटि त चार्ट बि हींअर कोन्हे, न त उहो चार्ट वाट मां तव्हांखे ॾेखारियां त हिकिड़ी माना मूंखे त छिरकाईंदड़ मोहर आहे। त उन दौर में असांजे सिंधू दरिया जा वापारी जेके हा त इन मोहर जी हिकिड़ी निशानदगी ते त टोटल जेके इहे गोदियूं आहिनि ऐं जीअं हिकिड़ा बंदरगाह चइजनि, हा बिल्कुलु इहे बंदरगाह हा जेके हितां जा ॿेड़ा खणी वेंदा हुआ सामान, इन्हनि इन्हनि ते वञी उहे स्पाटुनि ते पंहिंजो डिस्ट्रीब्यूट। माना इहे हुननि जूं हिकिड़े क़िस्म जी स्टेशन ऐं बंदरगाह हुया। हा इहे ई सामूंडी ऐं इहे ई साॻिया अथव नक्शे में तव्हां ॾिसंदव त जेको हींअर हीअ जहिड़ो हले पियो न हिन ते भई ईरान ऐं हिन जो हुरमुज़ वारो सामूंडी लंघ, इहो ई रस्तो आहे। वाह इन ई रस्ते सां हिन जा ॿेड़ा ईंदा हुआ, इन ई रस्ते सां ॿेड़ा वापारी ईंदा हुआ ऐं इहे ई असांजा जेके हा उन दौर जा। तमामु ख़ूबसूरत दोस्तो प्रोफेसर रुस्तम ख़ासखेली जी तहक़ीक़ जिथे दिलचस्प आहे उते सोचण ते मजबूर करण वारी बि आहे। गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, नंढड़ी साई खां पोइ वरी गॾिजूं था।